इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो त नवाज शरीफ सब खां वॾो चोर आहे, खेसि उन सां न भेटियो वञे। हुन चयो त ॾोहारियुनि खे बचाइण लाइ इदारा तबाह कया पिया वञनि। संदसि चवणो त हू 40 सालनि खां अॼु ताईं मनी ट्रेल जा समूरा तफ़सील अदालत में पेश करे चुको आहे। इमरान खान चयो त संदसि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई पई वञे, हू कॾहिं बि हुकूमत में नाहे रहियो। ये बजाय अपनी सफाई देने के ये इनकी सफाई ये है कि बाकी भी सारे हमारी तरह के चोर हैं। मुझे इस मुल्क के सबसे बड़े मुजरिम से मुझे कंपेयर कर रहे हैं। पहली चीज़, मैंने तो कभी गवर्नमेंट में रहा ही नहीं हूँ। मैं तो एक क्रिकेटर था, मैं तो पब्लिक ऑफिस होल्डर भी नहीं था। मैंने सारी ट्रेल दे दी है 40 साल से शुरू करके और आज तक। ये जो आज जो जीटी रोड में मुझे क्यों निकाला, इन्होंने एक चीज़ नहीं बताई। हुन चयो शरीफ खानदान हिन वक्त ताईं का मनी ट्रेल पेश नाहे कई। संदसि चवणो हो त कतरी ख़त बि ठगी ते ॿुधल आहे। तहरीक इंसाफ जे सरबराह चयो त शरीफ खानदान दस्तावेज़ उन करे पेश न पियो करे जो उन्हनि दस्तावेज़नि ते मरियम सफ़दर जो नालो लिखियल आहे। इन्होंने अभी तक ये नहीं बताया कि वो जो 4 मेफेयर की फ्लैट्स हैं उनकी वो डीड जो कागज़ देते हैं कि जनाब इसके असल बेनिफिशरी ओनर कौन है, अभी तक 1.25 साल तक ये डॉक्यूमेंट भी नहीं दे सके। वो क्यों नहीं दे सके? क्योंकि जब वो देंगे तो पता चलेगा कि मरियम सफदर असल में बेनिफिशरी ओनर है, जो कि पैनामा लीक्स में ICIJ की वेबसाइट पे आज भी है। हुन चयो त मरियम सफदर नवाज शरीफ जे दौलत मां मिल्कियतूं ख़रीद कयूं आहिनि। संदसि चवणो त नवाज शरीफ सबूत ॾियण बदिरां ॿियनि ते इल्ज़ाम हणी रहियो आहे। इमरान खान चयो छा उमन कुरैशी बहितरीन पार्लियामेंटन आहे, हू खेसि मुख़ालिफ़ धुर जो अॻुवान बणाईंदा। हुन चयो त हू मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान जी तब्दीली लाइ ॿिनि पार्टियुनि सां बि राब्तो कंदा। संदसि चवणो त सेनेट में चूंड सुधारण वारो बिल न रोकजण ते खेनि अफ़सोस थियो आहे। हुन चयो त हू उन मामले ते 2 सेनेटरनि खे आख़िरी मौक़ो ॾेई चुको आहे। इमरान खान चयो त चूंड सुधारण वारो बिल रोकण लाइ हू 2 पार्टियुनि सां बि राब्तो कंदा, ॿी सूरत में हू अदालत ऐं अवाम जो बि रुख़ कंदा। हुन चयो त दुनिया में किथे बि नाहे थींदो त नाल शख़्स खे ॿीहर पार्टी जो सदर बणायो वञे। किसी दुनिया की जमहूरियत में ऐसा कानून बनाया जाता है कि एक मुजरिम हो, डिस्क्वालीफाई हो जाए, इलेक्शन नहीं लड़ सके, लेकिन वो एक पॉलिटिकल पार्टी का हेड रह सकता है। ये किसी जमहूरियत में किसी ने सुना है? जमहूरियत का तो नाम ही ट्रांसपेरेंसी होता है। संदसि चवणो त अहसन इक़बाल एहतसाब अदालत ॿाहिरां ड्रामो न चाहियो। इमरान खान चयो त अहसन इक़बाल अॼु इहो ई चई रहियो आहे जेको डॉन लीक्स में चयो वियो। ये आज जो अहसन इक़बाल ने ड्रामा किया है, मैं इससे पूछता हूँ कि आपको जमहूरियत के स्पेलिंग भी आते हैं? आप एक इस मुल्क के इदारों को लड़ा रहे हैं। आप जान के फ़ौज को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं कि जी रेंजर मेरे पूछे बगैर कैसे आ गए। आप ये कह रहे हैं कि जी स्टेट विदिन स्टेट, इस तरह की चीज़ें कह रहे हैं। आप वही कह रहे हैं जो डॉन लीक्स का नैरेटिव है। हुन चयो त हुकुमरान पंहिंजी चोरी बचाइण लाइ नवां कानून जोड़े रहिया आहिनि। संदसि चवणो त FBR में 3200 अरब जी चोरी थी रही आहे, जॾहिं त हर रोज़ 12 अरब रुपयनि जी करप्शन कई पई वञे। तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो त हू पार्टी जलसनि जी तयारी करे रहिया आहिनि। मुल्क में आम चूंडूं थियणु घुरिजनि।